ओम शांति। ये जी मिले तारीख़ 18/12/2024। अज मिठा मिठा बाप दर चवंदा मीठी मीठी ॿार। सर्वशक्तिवान बाप सां बुद्धि योग लॻाइण सां शक्ति मिलंदी। यादि सां ई आत्मा रूपी बैटरी चार्ज थींदी आहे। आत्मा पवित्र सतो प्रधान ठही वेंदी आहे। प्रश्न: संगम युग ते तव्हां ॿार कहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियो जंहिंजी प्रारब्ध में देवता पद मिलंदो आहे? संगम युग ते असां शीतल ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहियूं। शीतल अर्थात पवित्र ठहिण सां असां देवता ठही वेंदा आहियूं। जेसि ताईं शीतल न ठहूं तेसि ताईं देवता बि ठही न सघंदासीं। संगम ते शीतल देवियूं ठही सभु ज्ञान जा ठंडा छीटा विझी सभिनि खे शीतल करिणो आहे। सभिनि जी तपत बुझाइणी आहे, ख़ुदि बि शीतल ठहिणो आहे ऐं सभिनि खे बि शीतल ठाहिणो आहे। ओम शांति। ॿारनि खे पहिरियों हिकु ॻाल्हि सम्झण जी आहे कि असां सभु भाउ आहियूं। शिव बाबा सभी आत्माउनि जो बाप आहे। उन्हनि खे सर्वशक्तिवान चइबो आहे। तव्हां में सर्वशक्तियूं हुयूं। तव्हां सॼे विश्व ते राज्य कंदा हुयो। तव्हां में सर्वशक्तियूं हुयूं। तव्हां सॼे विश्व ते राज्य कंदा हुयो। असां आत्मायूं। भारत में न देवी देवताउनि जो राज्य हुयो। तव्हां ही पवित्र देवी देवता हुयो। तव्हांजे कुल व डिनाइस्टी में सभी निर्विकारी हुया। केरु निर्विकारी हुया? आत्मायूं। हाणे पोइ वरी खां तव्हां निर्विकारी ठहो था। सर्वशक्तिवान बाप जी यादि सां शक्ति वठंदा आहियो। बाबा सम्झाए थई आत्मा ही 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आहे। आत्मा में ही सतो प्रधानता जी ताक़त हुई। उहा पोइ दिन प्रतिदिन कम थींदी वेंदी आहे। सतो प्रधान खां तमो प्रधान त ठहिणो ई आहे। जीअं बैटरी जी ताक़त कम थी वेंदी आहे त मोटर खड़ी थी वेंदी आहे न। बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे। आत्मा जी बैटरी फुल डिस्चार्ज न थींदी आहे। कुझु न कुझु ताक़त रहंदी आहे। जीअं कोई मरंदो आहे त दीवो जलाईंदा आहियूं। हुन में घृत विझंदा ई रहंदा आहिनि कि किथे ज्योति बुझी न वञे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असांजी आत्मा में पूरी शक्ति हुई, हाणे न आहे। हाणे वरी तव्हां सर्वशक्तिवान बाप सां पंहिंजो बुद्धि योग लॻाए पंहिंजे में शक्ति भरंदा आहियो। छो जी शक्ति कम थी वई आहे न। शक्ति हिकदमि ख़तमु थी वेंदी आहे त शरीर ई न रहे। हिन करे थोरी बहुत शक्ति रहंदी आहे। आत्मा बाप खे यादि कंदे कंदे हिकदमि प्योर थी वेंदी आहे। सत्युग में तव्हांजी बैटरी फुल चार्ज रहंदी आहे। पोइ धीरे धीरे कलायूं अर्थात बैटरी कम थींदी वेंदी आहे। कलयुग अंत ताईं आत्मा जी ताक़त हिकदमि थोरी रहिजी वेंदी आहे। जीअं ताक़त जो देवालो निकिरी वेंदो आहे न। बाप खे यादि करण सां आत्मा पोइ भरपूर थी वेंदी आहे। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि हिक खे यादि करिणो आहे। ऊच ते ऊच आहे भगवत, बाक़ी सभु आहे रचना। रचना खे रचना सां हद जो वरसो मिलंदो आहे। क्रिएटर त हिकु बेहद जो बाप आहे न। बाक़ी सभु आहिनि हद जा। बेहद जे बाप खे यादि करण सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। बेहद जे बाप खे यादि करण सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। त ॿारनि खे दिलि अंदरि सम्झणो खपे कि बाबा असांजे लाइ स्वर्ग नई दुनिया स्थापना करनि था। ड्रामा प्लान अनुसार स्वर्ग जी स्थापना थिए थी न, जंहिंमें तव्हां ॿार ई अची करे राज्य कंदा आहियो। मां त एवर प्योर आहियां, पवित्र। मां कॾहिं गर्भ सां जनम न वठिणो आहे, न देवी देवताउनि जी तरह जन्म वठंदो आहे। सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी बादशाही ॾियण लाइ जॾहिं उहा बाबा ब्रह्मा बाबा 60 वर्ष जी वानप्रस्थ अवस्था में हूंदा आहिनि तॾहिं मां हिननि में प्रवेश कंदो आहियां। इहा पोइ नंबर 1 तमो प्रधान खां नंबर 1 सतो प्रधान ठाहींदा आहिनि।
उछते उछ आए भगवान, पो ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन वासी। ये ब्रह्मा विष्णु शंकर काथां खां आया, ये सिर्फ़ साक्षात्कार थींदो आहे। सूक्ष्म वतन विच जो आहे न, जाते स्थूल शरीर न आहे। सूक्ष्म शरीर सिर्फ़ दिव्य दृष्टि सां ही ॾिसी सघंदा आहियूं। ब्रह्मा त आहे सफ़ेद वस्त्रधारी, उहो विष्णु आहे हीरे जवाहरातनि सां सजो सजायो। ब्रह्मा आहे फरिश्ते स्वरूप सफ़ेद वस्त्रधारी, ऐं उहो विष्णु आहे हीरे जवाहरातनि सां सजो सजायो रूप। पोइ शंकर जे गले में नाग आदि ॾेखारींदा आहिनि। अहिड़े ईअं शंकर आदि कोई थी न सघंदो आहे। ॾेखारींदा आहिनि अमरनाथ ते शंकर पार्वती खे अमर कथा ॿुधाई। हाणे पोइ सूक्ष्म वतन में त मनुष्य सृष्टि आहे ई न, त कथा हुते कीअं ॿुधाईंदा। बाक़ी सूक्ष्म वतन जो सिर्फ़ु साक्षात्कार थींदो आहे। जो बिल्कुलु पवित्र थी वेंदा आहिनि उन्हनि खे साक्षात्कार थींदो आहे। इहा पोइ सतयुग में वञी करे स्वर्ग जा, उहो ई पोइ सतयुग में वञी करे स्वर्ग जा मालिक ठहींदा। त बुद्धि में अचिणो खपे कि इन्हनि पोइ इहे राज्य भाग्य कीअं पायो। लड़ाई आदि त कुझु थींदी न आहे। देवताऊं हिंसा कीअं कंदा। हाणे तव्हां बाप खे यादि करे राजा ई वठंदा आहियो, कोई मञे व न मञे। गीता में भी आ, देह से दे सब धर्मनि खे भुलिजी मामेकम यादि करो। बाप खे त देह आहे ई न जंहिंमें ममत्व हुजे। बाप चईंदा आहिनि थोरो समय जे लाइ हिन शरीर जो मां लोन वठंदो आहियां, न त मां नॉलेज कीअं ॾियां। मां हिन झाड़ जो चैतन्य बीज रूप आहियां। हिन झाड़ जी नॉलेज मूं में आहे। हिन सृष्टि जी आयु केतिरी आहे, कीअं उत्पत्ति पालना विनाश थींदो आहे, मनुष्य खे पतो न आहे। उहो पढ़ंदा आहिनि हद जी पढ़ाई। बाप असांखे बेहद जी पढ़ाई पढ़ाए करे ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। भगवान कॾहिं देहधारी मनुष्य खे न चइबो आहे। इन्हनि खे ब्रह्मा विष्णु शंकर भी पंहिंजी सूक्ष्म देह आहे। इन्हनि खे बि इन करे इन्हनि खे बि भगवान न चईंदासीं। इहे शरीर त हिन दादा जी आत्मा जो तख़्त आहे। ये शरीर त हिन दादा जी आत्मा जो तख़्त आहे। अकाल तख़्त आहे न। हाणे ये अकाल मूर्त बाप जो तख़्त आहे। अमृतसर में अकाल तख़्त बि आहे न। वॾा वॾा जो हूंदा आहिनि हुते अकाल तख़्त ते वञी करे वेहींदा आहिनि। छो जी हिते वॾो वॾो शिव बाबा हिन अकाल तख़्त ते आया त उन्हनि सम्झनि कि अकाल तख़्त ते वॾा वॾा माण्हू वेही सघंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ये सभु आत्माउनि जो तख़्त आहे न, अकाल तख़्त। आत्मा में ही सुठा व बुरा संस्कार हूंदा आहिनि। तॾहिं त चईंदा आहिनि ये कर्मनि जो फल आहे। सभु आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। बाबा कोई शास्त्र आदि पढ़ी करे न सम्झाईंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं बि शास्त्र आदि में न आहे। तॾहिं त माण्हू चिड़ंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे माण्हू शास्त्रनि खे बि न मञंदा आहिनि। साधु संत आदि गंगा में वञी करे सनानु कंदा आहिनि त छा पावन ठही विया? छा पावन ठही विया? वापसि त कोई वञी न सघे। सभु पिछाड़ी में वेंदा। जीअं मकड़नि जो झुंड व मक्खियुनि जो झुंड वेंदो आहे न, मक्खियुनि में बि क्वीन हूंदी आहे। उन्हनि जे पिछाड़ी सभी वेंदा आहिनि। बाबा बि वञी करे बाबा बि वेंदा त पिछाड़ी में सभु आत्मायूं बि वेंदियूं। मूल वतन में भी जीअं सभी आत्माउनि जो झुंड आहे, हिते पोइ सभी मनुष्यनि जो झुंड आहे। मूल वतन में आत्माउनि जो झुंड आहे ऐं हिते पोइ मनुष्यनि जो झुंड आहे। बाबा चईंदा आहिनि इहे झुंड बि हिकु ॾींहुं भॼणो आहे। सभी आत्माउनि जो झुंड बि हिकु ॾींहुं भॼणो आहे। बाप अची करे सभी आत्माउनि खे वठी वेंदा। शिव जी बारात ॻायल आहे। ॾिसो ॿिए कंहिंजी बि बारात न ॻायल आहे।
शिव जी बारात ॻायल आहे। ॿार चयो आहे बच्चियूं चयो, बाप अची करे ॿारनि खे यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। पवित्र ठहिण बग़ैर आत्मा घर वापसि न वञी सघंदी आहे। जॾहिं पवित्र ठही वेंदी त पहिरियों शांती धाम में वेंदी, पोइ हुतां खां आहिस्ते आहिस्ते ईंदा रहंदा, वृद्धि थींदी रहंदी। राजधानी ठहिणी आहे न, सभी इकट्ठा न ईंदा। झाड़ आहिस्ते आहिस्ते वृद्धि खे पाईंदो आहे। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म आहे जो बाप स्थापना कंदा आहिनि। ब्राह्मण बि पहिरियों उहो ई ठाहींदा आहिनि जंहिंखे देवता ठहिणो है न। प्रजापिता ब्रह्मा त आहे, प्रजा में बि भाउ भेण थी वेंदा आहिनि न। ब्रह्म कुमार कुमारियूं त हिते ढेर ठहींदा आहिनि। ज़रूरु निश्चय बुद्धि हूंदा तॾहिं त एॾा ढेर मार्क्स वठंदा आहिनि न, है न। तामे बि जो पक्का आहिनि उहो हुते पहिरियों ईंदा, कच्चा वारा पिछाड़ी में ईंदा। मूल वतन में सभी आत्मायूं रहंदियूं आहिनि, पोइ हेठि ईंदियूं आहिनि त वृद्धि थींदी रहंदी आहे। शरीर बग़ैर आत्मा कीअं पाठ वॼाईंदी? ये पाठधारियुनि जी दुनिया आहे त चारों युग में फिरदी रहंदी आहे। जो ये पाठधारियुनि जी दुनिया चारों युगनि में फिरदी रहंदी आहे। सतयुग में असां सो देवता हुयासीं, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य ठहींदा आहियूं सभी। हाणे ये पुरुषोत्तम संगम युग आहे। ये युग हाणे ई ठहींदो आहे जबकि बाबा ईंदा आहिनि। हाणे बेहद जी नॉलेज आहे, बेहद जो बाप ई ॾींदो न। शिव बाबा खे पंहिंजो शरीर जो कोई नाम न आहे। ये शरीर त हिन दादा जो आहे। बाबा थोरे समय लाइ लोन वरितो अथई। बाबा चईंदा आहिनि असांखे तव्हां सां ॻाल्हियूं करण लाइ मुख त खपे न। मुख न हुजे त बाप ॿारनि सां कीअं ॻाल्हाए सघे। पोइ बेहद जी नॉलेज बि हिन मुख सां ॿुधाईंदा आहिनि। हिन करे हिन खे गौमुख बि चईंदा आहिनि। पहाड़नि सां पानी त किथां बि निकिरी सघंदो आहे, पोइ हिते गौमुख ठाहे ॾींदा आहिनि, है न। बाबा असांखे ब्रह्मा जे मुख सां सचो ज्ञान ॾिनई, हुन जे बदिले माण्हू गौमुख ठाहे छॾींदा आहिनि। उन्हनि सां पोइ गंगा जल सम्झी पीअंदा आहिनि उनखे। हुन पाणी खे पोइ केतिरो महत्व हूंदो आहे न हुन पाणी जो। हिन दुनिया में सभु कूड़ ई कूड़ आहे, सच त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि। पोइ उहो कूड़ा मनुष्य हिन बाप जी नॉलेज खे कूड़ सम्झी वठंदा आहिनि, छो जो ख़ुदि कूड़ा आहिनि त बाबा जी नॉलेज खे बि कूड़ सम्झी वठंदा आहिनि। भारत में जॾहिं सतयुग हुयो त इनखे सचखंड चईंदा हुआसीं। पोइ भारत ई पुराणो ठहींदो आहे त हर ॻाल्हि हर चीज़ कूड़ी थी वेंदी आहे। केतिरो फ़र्क़ु थी वेंदो आहे न। जॾहिं भारत पुराणो थी वेंदो आहे त हर ॻाल्हि हर चीज़ कूड़ी थी वेंदी आहे। केतिरो फ़र्क़ु थी वेंदो आहे। बाप चईंदा आहिनि त असांजी केतिरी ग्लानी कंदा आहियो न। सर्वव्यापी चई केतिरी इंसल्ट कई आहे। शिव बाबा खे सॾ ई कंदा आहिनि कि हिन पुराणी दुनिया खां वठी हलो, है न। बाबा चईंदा आहिनि सर्वव्यापी चई था मुंहिंजी केतिरी इंसल्ट कई आहे। शिव बाबा खे सॾ कंदा आहिनि न पुराणी दुनिया खां वठी हलो। बाबा चईंदा आहिनि मूंखे मुंहिंजा सभी ॿार कामचिता ते वेही कंगाल थी विया आहिनि। बाप ॿारनि खे चईंदा आहिनि तव्हां त स्वर्ग जा मालिक हुयो न। स्मृति ईंदी आहे, ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, सॼी दुनिया खे त न सम्झाईंदा न। ॿार ई बाप खे सम्झंदा आहिनि। बाबा जी ॻाल्हियूं ॿार ई सम्झंदा आहिनि। दुनिया हिन ॻाल्हियुनि खे छा ॼाणे। सभिनि खां वॾो कांटो आहे काम जो। नाम ई आहे न पतित दुनिया। सतयुग में 100% पवित्र दुनिया हुई। मनुष्य ई पवित्र देवी देवताउनि जे अॻियां वञी करे नमन कंदा आहिनि। भल ॾाढा भक्त आहिनि जो वेजिटेरियन आहिनि, परंतु ईअं न कि विकार में न वेंदा आहिनि। अहिड़ा त ॾाढा बाल ब्रह्मचारी बि रहंदा आहिनि। नंढेपण खां कॾहिं छीचीर खाइण आदि न खाईंदा आहिनि।
नंढेपन खां ई छी छी कुछ न खाईंदा आहिनि। सन्यास बि कंदा आहिनि, निर्विकारी बि, सन्यासी बि चईंदा आहिनि निर्विकारी ठहो। सन्यासी बि चईंदा आहिनि कि निर्विकारी ठहो। घर गृहस्थ घर बाज सन्यास कंदा, पोइ ॿिए जन्म में बि पोइ कंहिं गृहस्थी वटि जनम वठंदा, पोइ घर बार छॾे जंगलनि में हली वेंदा। परंतु छा पतित खां पावन ठही सघंदा आहिनि? न। पावन मतिलबु हिकदमि स्वभाव संस्कार, मन बुद्धि संस्कार हिकदमि शुद्ध। अपवित्रता जी अविद्या, उन्हनि खे इहो त पतो आहे न पतित पनो छा थींदो आहे, है न। उनजी बि अविद्या वारी स्थिति पावन। त बाबा चईंदा आहिनि पतित पावन बाप जी श्रीमत बिगर कोई पतित खां पावन ठही न सघंदो। भक्ति आहे ई उतरती कला जो मार्ग। त पोइ पावन कीअं ठहींदा? पावन ठहनि त घर वञनि, स्वर्ग में अचनि। सतयुगी देवी देवता कॾहिं घर बार छॾंदा आहिनि छा? उन्हनि जो आहे हद जो सन्यास। छो जो उन्हनि घर बार छॾे करे सन्यास वरितो आहे। और हिते बाबा असांखे चईंदा आहिनि अगरि घर बार आहे त हुते रही करे पवित्र ठहो। उन्हनि जो आहे हद जो सन्यास, तव्हांजो आहे बेहद जो सन्यास। सॼी दुनिया मित्र संबंधी आदि सभिनि जो सन्यास। तव्हांजे लाइ हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी। तव्हांजी बुद्धि स्वर्ग तरफ़ आहे न। मनुष्य त नर्क में ई लटका पिया आहिनि, तव्हां ॿार पोइ बाप जी यादि में लटका पिया आहियो। तव्हांखे शीतल देवियूं ठाहिण जे लाइ ज्ञान चिता ते विहारबो आहे। बाबा असांखे शीतल देवियूं ठाहिण लाइ ज्ञान चिता ते विहारियो अथई। है न। शीतल अक्षर जे अगेंस्ट आहे तपत। तव्हांजो नाम ई आहे शीतला देवी। हिकु त न हूंदी न, ज़रूरु ॾाढियूं हूंदियूं। जीअं भारत खे शीतल ठाहियो हूंदो। हिन समय सभी कामचिता ते जली मरिया आहिनि। तव्हांजो नाम हिते शीतला देवियूं आहिनि। तव्हां शीतल करण वारा, ठंडा छीटा विझण वारा देवियूं आहियो न। छीटा विझण वारा आहियो न। इहा आहिनि ज्ञान जा छीटा जो आत्मा जे मथां पईंदा आहिनि। इहा आहिनि ज्ञान जा छीटा जो आत्मा जे मथां पईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि आत्मा पवित्र ठहिण सां शीतल ठही वेंदी आहे। हिन समय सॼी दुनिया कामचिता ते चढ़ी कारी थी वई आहे। हाणे कलश मिलंदो आहे तव्हां ॿारनि खे। कलश सां तव्हां ख़ुदि बि शीतल ठहींदा आहियो, ॿिए खे बि शीतल ठाहींदा आहियो। इहे बि शीतल ठहिया आहिनि न, ॿई इकट्ठा आहिनि। घर बार छॾण जी ॻाल्हि न आहे, लेकिन गौशाला ठहिणी हूंदी त ज़रूरु कोई न कोई घर बार छॾिणो हूंदो न। हिन करे ज्ञान चिता ते वेही शीतल ठहिण जे लाइ कंहिं लाइ घर बार छॾियो? शुरू में ज्ञान चिता ते वेही शीतल ठहिण जे लाइ शुरू में गौशाला ठाहिणी हुई। इन करे ज्ञान चिता ते वेही शीतल ठहिण लाइ घर बार छॾियो। जॾहिं तव्हां हिते शीतल ठाहींदव तॾहिं त तव्हां देवता ठहींदव न। तव्हां ॿारनि जो बुद्धि योग पुराणे घर जी तरफ़ न वञणु खपे। बाप सां गॾु बुद्धि योग लटको रहे, छो जी तव्हां सभिनि खे बाप वटि घर वञिणो आहे। बाप चईंदा आहिनि मिठा मिठा ॿार मां पंडो ठही करे आयो आहियां तव्हां सभिनि खे वठी वञण लाइ। हीअ शिव शक्ति पांडव सेना आहे। तव्हां आहियो शिव सां शक्ति वठण वारी पांडव सेना। ये शिव शक्ति पांडव सेना आहे। शिव जी शक्तियूं बि आहिनि त पांडव बि आहिनि। ये सेना आहे। तव्हां आहियो शिव सां शक्ति वठण वारा। उहो सर्वशक्तिवान आहे। मनुष्य त सम्झंदा आहिनि परमात्मा मरे हुए खे ज़िंदा कंदो आहे, परंतु बाप चईंदा आहिनि लाडला ॿार हिन ड्रामा में हर हिक जो अनादि पाठ हर हिक खे मिलियलु आहे। मां बि क्रिएटर, डायरेक्टर, प्रिंसिपल, एक्टर आहियां न। ड्रामा जे पार्ट खे असां कुझु बि चेंज न करे सघंदा आहियूं।
मनुष्य सम्झंदा आहिनि पतो पतो बि परमात्मा जे हुकुम सां हलंदो आहे, लेकिन परमात्मा त ख़ुदि चईंदा आहिनि मां ड्रामा जे अधीन आहियां, हिन जे बंधन में बंधल आहियां। ईअं न कि मुंहिंजे हुकुम सां पतो हिलंदो। सर्वव्यापी जे ज्ञान भारत खे बिल्कुलु ई कंगाल करे छॾियो अथई। पतो कीअं हिलंदो? हवा सां। बाप जे ज्ञान सां भारत पोइ वरी सिरताज ठही वेंदो। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सूर्यवंशी में पहिरियों अचण लाइ निश्चय बुद्धि ठही फुल मार्क्स वठणी आहे, पक्को ब्रह्मण ठहिणो आहे, बेहद जी नॉलेज स्मृति में रखणी आहे। सूर्यवंशी में पहिरियों अचण लाइ निश्चय बुद्धि पक्को ब्रह्मण बेहद जी नॉलेज स्मृति में रखणी आहे। ॿियो आहे ज्ञान सितार ते वेही शीतल अर्थात पवित्र ठहिणो आहे। ज्ञान और योग सां काम जी तपत समाप्त करणी आहे। ज्ञान और योग सां काम विकार जी तपत की ख़ुदि त ठहिया ई आहे, लेकिन हाणे स्टेज ठहिणी आहे अपवित्रता जी अविद्या वारी। ऐं सर्व जी बि तपत खे शांत करो, पूरी आत्माउनि खे बि शुद्ध ठाहिण जी पुरुषारत करो। बुद्धि योग सदा हिकु बाप सां लटको रहे, हुन जे लाइ सिर्फ़ु असांजी बुद्धि योग बाबा सां गॾु हुजणो खपे। बाबा पाण ई बाबा जी शक्ति पूरे विश्व में फैलदी रहंदी। ॿियो वरदान आहे ब्रह्मण जीवन में श्रेष्ठ स्थिति रूपी मेडल प्राप्त करण वारा बेगमपुर जा बादशाह ठहो। तव्हां सभु पंहिंजी स्वस्थिति सुठे सां सुठी ठाहिण लाइ ई ब्रह्मण ठहिया आहियो न। ब्रह्मण जीवन में श्रेष्ठ स्थिति ही असांजी प्रॉपर्टी आहे। इहे ई ब्रह्मण जीवन जो मेडल आहे। असांजी श्रेष्ठ स्थिति ही असांजी प्रॉपर्टी आहे ऐं इहो ई मेडल आहे न। टीचर ठही वेंदा आहिनि, जेतिरो वॾो टीचर ठही वेंदा आहिनि ओतिरो वॾो बैच मिलंदो आहे न। लेकिन बाबा अॼु असांखे छा था चवनि, तव्हांजी श्रेष्ठ स्थिति ही तव्हांजी प्रॉपर्टी आहे। इहो ब्रह्मण जीवन जो मेडल आहे। जो ये मेडल प्राप्त करे वठंदो आहे उहो सदा अचल अडोल हिकु स्थिति में स्थित रहंदा आहिनि, सदा निश्चिंत बेगमपुर जा बादशाह ठही वेंदा आहिनि। जंहिंखे सर्वश्रेष्ठ स्थिति जो मेडल प्राप्त थी वेंदो आहे उहो जीवन में सदा अचल अडोल रहंदा आहिनि, हिकु स्थिति रहंदी आहे, सदा निश्चिंत बेगमपुर जा बादशाह ठही वेंदा आहिनि। उहे सर्व इच्छाउनि सां मुक्त इच्छा मात्रम अविद्या स्वरूप थी वेंदा आहिनि। स्लोगन आहे अटूट निश्चय फलक सां चओ मुंहिंजो बाबा त माया समीप बि न अची सघंदी। मुंहिंजो बाबा त माया समीप बि न अची सघंदी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।